अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हैदराबाद पुलिस हथां हाफ़ फिराई थी सरापा दर्द थी वियल दीपक जो दर्द ऐं सुनीता जी बेवफ़ाई वारी कथा ते नई टही जो ख़ूबसूरत लेखक अज़ीज़ गुल कलम खणे थो। सुनीता, तोखे हक़ आहे त तूं सियारे जे सर्द आसमान खे कहिड़ी बि अख सां ॾिस। सुनीता, तोखे हक़ आहे त वणनि ते धुंध ऐं सरह जे फूल फूल ते कहिड़ी बि तरह सोच। साइनो मोर सुनीता, साइनो मोर, छो जो तोखे उहो कारो हक़ बि आहे त तूं पंहिंजे हिसे जी ज़िंदगी जे पने ते कंहिं लाइ बि मौत जी ड्राइंग कर। सुनीता, तोखे उहो बि मुजरमाणो ऐं ग़ैर इख़लाक़ी हक़ आहे त तूं टुटल टंग पर हेॾी वॾी दिल वारे दीपक खे हिकु तनहा ऐं माण्हू मार ख़ामोशी वारे फ्लैट में अकेलो करे हली वञ। सुनीता, तोखे हक़ आहे त सुसुई जे सिर खणंदड़ पंध ऐं सोणी जे ॿुॾंदड़ बांह खां माफ़ी वठी हार मञी पोइ ते मुड़ी वञ। पर सुनीता, उन छोरी छिनीअ सिंध ते इल्ज़ाम हणण जो तोखे कहिड़ो हक़ आहे जेका तोसां गॾु हिकिड़े पेर ते बीठी रही। तंहिं करे सुनीता, आईने खे उबतो न झल। सुनीता, लतीफ़ जी उहा औरत तुंहिंजे जिस्म मां लॾे केॾांहुं वई जंहिं लतीफ़ चयो हो, सियारे सहरात में जा घिड़े वसंदे मींहुं, हलो त पुछूं सोहणी जा कर ॼाणे नी जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। सुनीता, लतीफ़ जी उहा औरत तुंहिंजे जिस्म मां लॾे केॾांहुं वई जंहिं लतीफ़ चयो, सोन बराबरि सगड़ा मारूअ संदा मूं, पटोला पवार खे उमिरि आछम तूं, वर लोहे जी लूं ॾाॾाणनि ॾियाम जा। सुनीता, अहम ॻाल्हि इहा आहे, सिंधियुनि ते तुंहिंजो इल्ज़ाम ऐं वर्ताव वाजिबु न हो, घायलनि मथां नओं घाव वाजिबु न हो। तुंहिंजे अंदर जी अज़ीम सुनीता केॾांहुं वई? तुंहिंजे जज़्बे जे कागन तोखे भाड़ियो करे तो मथां जेका भित किराई आहे उन हेठि तूं पाण खे पाण ई दफ़न थियण लाइ छॾे ॾिनो। उन में सिंधी समाज जो को बि ॾोह कोन्हे। सिंधी समाज त उहो समाज आहे जो जेकॾहिं अॼु बि तोसां तुंहिंजे उन संगराट मुड़ुस यादि थी कई त सियारे जे सर्द रोडनि ते वरी बि उहा ई वेगाणी सिंध हूंदी जंहिंखे तूं तनहाई जो ज़हर प्यारे वई आहीं। तंहिं करे सुनीता, आईने खे उबतो न झल। बांडे गाबे जे पुछ मां हथ कढी तिर तो पाण वञी झलियो आहे त उन्ही में उन छोरी छिनी सिंध जो कहिड़ो ॾोह आहे जंहिंसां हर भेरे तो जहिड़ी का न का सुनीता वचन में वेसा घाती करे मिटी जो ढगो बणाए अध में छॾे वेंदी आहे। पंहिंजे जिस्मानी जज़्बनि जे हथां मजबूर तूं हिकु अहिड़ो सान आहीं जेको दीपक जहिड़े ग़रीब गाबे सां विढ़ी वियो ऐं विच में सिंध जो ॿूटो पटिजी रहियो आहे ऐं उन सान जे सिंगन ते तेल हणण वारी तुंहिंजी माउ जो ॼण त को ॾोह ई न आहे। सुनीता, सिंधी समाज जो किरदारु त खणी कुझो रहियो, पर तूं पंहिंजी माउ जे बारे में छा चवणु पसंदि कंदे? दीपक तोखे रज़ामंदी ॾेखारी हुई, पर धार थियण जो प्रोग्राम दीपक कोन ठाहियो हो। दीपक रज़ामंदी ॾेखारे हा, पोइ बि तोखे ईअं कोन करिणो हो। हिकु अपाहिज मुड़ुस जे साम्हूं जॾहिं संसु ज़ाल कंहिं ॿिए मर्द लाइ तड़पंदी आहे त उहो रज़ामंदी ॾेखारण खां सवाइ ॿिया कहिड़ा वेही पंहिंजी टुटल दिलि जा टुकड़ा ॾेखारींदो आहे। उन करे सुनीता, आईने खे उबतो न झल। सिंधी समाज में ॾोहारी सही, दीपक बि अपाहिज ऐं मुआशी ऐं जिस्मानी हवाले सां बेरोज़गारी सही, पर पोइ तूं पंहिंजे पुट जे लाइ छा चवणु पसंदि कंदे? तोखे पंहिंजो पुटु लफ़्ज़ी मोहबत ऐं अख़बारी बयान खां वधीक केतिरो प्यारो आहे उहो सभिनी ॾिसी वरितो आहे। तंहिं करे अदाकारी करण जी ज़रूरत न आहे। सुनीता, सुनीता, आईने खे उबतो न झल। सुनीता, तूं उन्हनि माण्हुनि मां आहीं जिन शहर साड़े सुञ कया, जिन माण्हुनि खे फ़रेब ऐं दोखे में रखियो। दरअसल तूं हिकु ॿियो इरफ़ान बलोच आहीं। वॾो ॾोहारी सिंधी समाज न आहे, वॾो ॾोहारी इरफ़ान बलोच बि न आहे, वॾी ॾोहारी तूं आहीं। दीपक खे जेका तो गोली हई आहे उहा इरफ़ान बलोच जे पिस्तौल में किथे हुई? तूं दीपक जी ज़िंदगी जो हिकु अहिड़ो इरफ़ान बलोच आहीं जंहिं हुनखे सिधी दिलि में गोली हई आहे। तूं उन्हनि माण्हुनि मां आहीं जिन शैतान जा खंभ छुया ऐं ख़ुदा सां गुफ़्तगू कई, जिन ज़ुल्म सां मुल्क फ़तह कया, नवनि मज़हबनि जी तबलीग कई, ग़रीबनि जे झूपनि मां महल ठाहिया ऐं जिन माण्हुनि दुनिया में संजीदगी सां एतिरो कुझु बि न ठाहियो जेतिरो दोखो
तूं उन्हनि माण्हुनि मां हिकु माण्हू आहीं, तूं लतीफ़ जे माण्हुनि मां न आहीं। तंहिं करे सुनीता आईने खे उबतो न झल ऐं इहो न सोच त सिंधियुनि खे ॿियो कुझु बि नाहे करिणो, सिर्फ़ु सुनीता जी मर्ज़ी ते हलणो आहे, न त सुनीता का संगराट सां शादी करे छॾींदी। सुनीता, माण्हुनि जा बचा बुख था मरनि, माण्हुनि वटि सियारे खां बचण लाइ गरम कपिड़ा न आहिनि, माण्हुनि खे माल जो गाह ऐं ॿनियुनि जी सार संभाल नाहे करणी, माण्हुनि खे सिंध जे ॻरंदड़ नक्शे बाबति नाहे सोचणो, माण्हुनि खे ॿेटनि ऐं पेटनि ते लॻल धाड़ियल धरतीअ धरणो नाहे करणी, माण्हुनि खे शाइरी नाहे करणी, माण्हुनि खे माज़ी जो कोई हसीन किसो यादि नाहे करिणो, माण्हुनि खे सिगरेट जो कछण ऐं पुराणनि रस्तनि सां ॻाल्हियूं नाहिनि करणियूं, माण्हुनि खे जीअणो ऐं मरणो नाहे, माण्हुनि खे मज़दूरी नाहे करणी, सिर्फ़ु इन करे जो सुनीता दीपक खे छॾे ॾींदी। इहो चई त माण्हुनि असां लाइ कुझु कोन कयो, इहो चई त माण्हुनि असांजे पेट खां हेठि लाइ कुझु न कयो। ओहो, केॾी अजीब ॻाल्हि आहे। सुनीता, तोखे सिंधी समाज जा इहे सभु माण्हू विसरी विया जेके तोखे घाटे झंग वांगे वकोड़िया बीठा हुआ। कंहिं तोखे राखी ते ॿधाई, कंहिं तोखे तिलक ते हयो ऐं कंहिंखे तो तिलक थिए आहियूं। इहे सभु सिंधी पगमट पेशानियूं ऐं निमाणा निरड़ तोखां कीअं विसरी विया सुनीता। जनाह अस्पताल में अज़ीज़ गुल जो तोखे ॿुधायल नज़म मामे केसरी कीअं विसरी वियो। सुनीता, तूं हलंदी हुएं त तुंहिंजा कदम असांजे दिलनि ते पवंदा हुआ, तूं हलंदी हुएं त दीपक तुंहिंजे पेरनि मां कदम कदम चींदो हो ऐं तुंहिंजे बदन जे बाल पियल रस्तनि ते जेके कदम लिखिया उहे असां आयतनि जी चुमी अखियुनि ते रखिया। सिंधी समाज जे किरदार खे रद्द करे तूं इहो नथी चई सघीं त उहो सॼो तो अकेले जी महिनत जो फल हो। तोखे सरकारी नौकरी इन करे मिली जो सिंधी समाज तोसां गॾु बीठल हो, न त तो जहिड़ियूं सवें सुनीताऊं इंसाफ़ लाइ जुतियूं घसाए मरी वियूं। दीपक खे सदर में 1 करोड़ जो फ्लैट ऐं माहिवार 50,000 इन करे मिलिया जो सिंधी समाज तोसां गॾु बीठल हो। पोइ बि सिंधी समाज ॾोहारी हिकु पल लाइ मञूं बि खणी त सिंधी समाज पंहिंजो किरदारु अदा कोन कयो, पर पोइ तो जेको दीपक खे मोड़ ॿधाया उन जो हिसाबु केरु ॾींदो। उहो किथे थींदो आहे जो जॾहिं कंहिं माण्हू जो समाज साथ न ॾिए त ज़ाल बि छॾे वञेसि। ईअं त पोइ हर औरत पंहिंजे मुड़ुस खे इहो चई छॾे वेंदी त समाज उन सां गॾु नाहे बीठल, उन वटि 2 टंगूं त आहिनि पर नौकिरी न आहे, उन वटि संदर में बंगलो न आहे, उन वटि वग़ैरह वग़ैरह कुझु बि न आहे। सो बाय बाय, सी यू अगेन, विल मिस यू अलाट। हैदराबाद जी उहा हैबतनाक राति जॾहिं दीपक खे गोलियूं लॻियूं ऐं लाल बत्ती मां डॉक्टरनि खेसि कराची खणाए वञण जो लेटर ॾिनो त उन राति आऊं ऐं रूपलो जोयो गॾु हुआसीं। साईं ताज जोए जी फ़ोन आई त दीपक सां गॾु वञो। छा तोखे ख़बर आहे त असां ॿिन्ही वटि लाल बत्ती अस्पताल ताईं अचण जा पैसा कोन हुआ ऐं असां अव्हां खे एम्बुलेंस सुमेत राजपूताना जे दर वटि रोड ते अचण जो चयो, जिते असीं भॼी भॼी पहुता हुआसीं जो रक्षा हायर नथे करे सघियासीं। छा तोखे ख़बर आहे त असांखे मानी कोन खाधल हुई, वाक़े जे करे वात में हूअं ई ज़हर भरिजी वियो हो। छा तोखे इहा ख़बर आहे त असां वटि कपिड़ा बि कोन हुआ, रोपले जा कपिड़ा घर हुआ ऐं मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो इस्त्री थियल जोड़ो हो जेको असां मां को बि हिकिड़ो पाए थी सघियो ऐं फ़ैसिलो कयोसीं त रूपलो ई उहो जोड़ो पाए कराची वेंदो। आऊं सिर्फ़ु एम्बुलेंस ताईं थो हलां ऐं छा उन एम्बुलेंस में ताज जो वेठल कोन हो। सिंध ॻाल्हाए नथी त उनजो उहो मतिलबु नाहे त उहा तोसां ऐं दीपक सां गॾु बीठल कोन हुई। कोई पंहिंजे बुखे पेट सां, कोई पंहिंजे ख़ाली खीसे तां, त कोई पंहिंजे पुराणनि कपिड़नि सां तोसां गॾु बीठो हो। को तोसां हैदराबाद ताईं त को तोसां कराची ताईं, कोई तोसां 2015 ताईं त कोई तोसां 2019 ताईं गॾु बीठो हो। बीही बीही थकी थिए पिया त वेही थिए रहिया, पर अव्हां जे पासे में, अव्हां खां परे न। दरअसल सुनीता, ही वक़्तु सिंधी माण्हुनि जी तोसां गॾु बीहण जो घटि ऐं तुंहिंजो सिंधी माण्हुनि सां गॾु बीहण जो वक़्तु वधीक हो। आज़माइश जी घड़ी तोलाए हुई जिते तूं पूरी न लथे। समाज दीपक मां अञा हथ कढिया ई कोन हुआ जो तूं हथ कढी बीही रहे। तोखे पंहिंजे नफ़े में नुक़सानु क़बूल कोन हो ऐं तूं दीपक जे नुक़सान मां नफ़ो ॻोल्हियो। तो पंहिंजी जन्नत ऐं दीपक जी ज़ाहिरी जहनम जी पाण चूंड कई। तूं पंहिंजे बयान मां ई पधरी आहीं जॾहिं चवीं थी त मूंखां अणॼाणाई में फ़ैसिलो थी वियो। हाणे जॾहिं तूं अणॼाणाई में फ़ैसिलो कयो त पोइ उन में सिंध जो कहिड़ो ॾोह? उहा अणॼाणाई सिंध जी हुई या तुंहिंजी? तूं चवीं थी त
मुंहिंजा अहसासात ॿिए शख़्स सां जुड़ी चुका आहिनि। जॾहिं तुंहिंजा अहसासात ॿिए शख़्स सां जुड़ी चुका आहिनि त वरी बि सिंध जो कहिड़ो ॾोह। पंहिंजो पाण खे मुतमइन करण ऐं पंहिंजी ग़लती जो पादर ॿिए जे मुंहं ॾांहुं उछलण त सवलो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त तो हिकु कठोर ऐं संगदिल इंसान वांगुरु वेही सोचियो ऐं पंहिंजे दिलि ऐं पंहिंजे दिमाग़ ऐं पंहिंजे जिस्म जे आका साम्हूं कंध झुकाए छॾियो। जिते पर्दो विझण लाइ तूं मोहन जे दड़े जे माण्हू जो ॾोह बि कढी अची सघीं थी। ज़िंदा ऐं क़बरनि में सुतल सॼी सिंध खे ॾोहारी चई उथारे सघीं थी, पर हक़ीक़त इहा न आहे। आख़िर तूं हिकिड़े अपाहिज माण्हू सां मारे जहिड़ी मोहबत कीअं करीं हा? आख़िर तूं हिकिड़े खट ते पियल अधमुअल इंसान तां सोणी जहिड़ो साह सॼी उमिरि कीअं घोरी हा? उन दौर में माण्हू जे जज़्बा ऐं सेंटिमेंट्स ऐं इमोशन्स बि त लाज़मी आहिनि। आख़िर हिन दौर में ॿ सिहतमंद टंगूं बि त लाज़मी आहिनि जेके तेज़ी सां हली सघनि। तोसां गॾु कराची जे उन समूरनि रस्तनि ते जिन ते तोखे अकेलो हलणो थिए पियो। ओहो, सिंध में ॼण त अकेली हलण वारी तूं हिकिड़ी औरत हुअं। बहरहाल तोखे अहिड़ियूं ॿ टंगूं मिली वियूं जेके तोसां गॾु पेटीज़ ऐं ज़िंगर बर्गर खाईंदियूं, जेके कराची जे रस्तनि ते तोसां जॉगिंग कंदियूं, जेके डुकी वञी तुंहिंजे लाइ आइसक्रीम वठी ईंदियूं, जेके राति जो तुंहिंजे बिस्तर तां उथी वञी बल्ब बंदि करे ईंदियूं। ऐं तोखे हाणे उन जाइ तां बिस्तरो ख़ाली महसूसु कोन थींदो जितां दीपक जूं टंगूं गुम हुयूं। हाणे तोखे दुनिया जूं ॿ हलंदड़ फिरंदड़ सिहतमंद आला लेवल जूं ऐं मोटर साइकिल खे किक हणंदड़ टंगूं मिली वियूं। हाणे तूं बसि एतिरो कर जो जंहिं सिंध तुंहिंजे लाइ क़दम खयां उन टंगनि ते इल्ज़ाम हणणु बंदि कर। तोखे असीं अधु कलंदड़ छोकिरी चवंदा हुआसीं जो तो जहिड़ी चरीअ में असांखे सुहिणी नज़र ईंदी हुई। तो पंहिंजा अंधा मंडा मारू न मटिया हुआ। तूं ॿारोचल लाइ डूंगर में ॾीओ ॿारे वेही रही हुअं, पर उहो सिर्फ़ु असांजी नज़र जो धोखो हो। तूं कॾहिं बि अधु कलंदड़ छोकिरी नथी थी सघीं। हक़ीक़त में तूं हिकु बर्गर छोकिरी खां सवाइ ॿियो कुझु बि नथी थी सघीं। तूं सिर्फ़ु उहा थी सघीं थी जेको तो थिए ॾेखारियो। तारीख़ में मीर जाफ़र ऐं चनेसर त ॿुधा हुआसीं, पर सुनीता कोन ॿुधी हुईसूं। भला तो मारी खे कहिड़ो मुंहुं ॾसींदे? मदर टेरेसा तो तां खिलंदी हूंदी, उन करे सुनीता आईने खे उबतो न झल। सुनीता प्लीज़ आईने खे उबतो न झल ऐं ॾिस त अहमियत उन ॻाल्हि जी न हुई त सुनीता छा करे। हू बि हिकु अदद इंसानु आहे, पर अहमियत इन ॻाल्हि जी हुई त तोखां पोइ दीपक केॾांहुं वेंदो। तोखे त तुंहिंजी जबलत जीत ॾियारी, पर ख़ाली हारायल हथनि सां दीपक वटि तो छा छॾियो? दीपक जा ॿाहिरि मुल्क मां इलाज थियण खां पोइ सिहतमंद थिए तुंहिंजी बाह में बाह विझी मेराण जूं ॿई कंदियूं ऐं टंडे ग़ुलाम अली जा वॾा वण घुमण जा ख़्वाब ॾिठा हुआ, जा हिकु दफ़ो ॿीहर उथी बीही तोखे पंहिंजे बाहनि में खणण जा ख़्वाब ॾिठा हूंदा। हाणे दीपक अहिड़ो को बि ख़्वाब कीन ॾिसंदो। जंहिंमें हू सलामत टंगनि सां तोखे बाहनि में खणी हिकु साहिल ते बीठो आहे, तुंहिंजे आङुरियुनि में आङुरियूं विझी तोसां गॾु बाज़ार मां शॉपिंग करे रहियो आहे। हू हाणे अहिड़ो ख़्वाब किथां आणे जंहिंमें हू पंहिंजे पुटु रोहन जे पोयां भॻो आहे ऐं रोहन तुंहिंजे पोयां वञी लिको आहे। हू हाणे अहिड़ो ख़्वाब किथां आणे जंहिंमें हूअ तोखे वॉशरूम में विसरी वियल चोलो ॾियणु ईंदो। हू हाणे अहिड़ो ख़्वाब किथां आणे जंहिंमें तोसां कावड़ जी दरवाज़े खे लत हणी रहियो हूंदो। दरअसल हाणे उहे ख़्वाब ई नाहिल रहिया, छो जो उन्हनि ख़्वाबनि में तूं न आहीं ऐं तूं पाण उन ख़्वाब मां निकिरी वञणु पसंदि कयो। गॾोगॾु सॼी ॾुखायल समाज ते पिणु इल्ज़ाम हयो पई वञी। उन करे सुनीता आईने खे उबतो न झल ऐं बहादुरी ॾेखार ऐं मञ त तूं हिकु अपाहिज इंसान मां थकी पई हुएं। तुंहिंजी जेका दीपक सां दिलि हुई उहा कोई शहरी बाबू खंभे वियो ऐं पंहिंजे उन चूंड में तोखां तुंहिंजो पुटु बि विसरी वियो। तो पंहिंजे कपिड़नि जे बैग में सभु कुझु विधो, सिंध लाइ हिकिड़ो इल्ज़ाम बि विधो, पर उन मां दीपक ऐं पंहिंजे पुट खे ॿाहिरि कढी छॾियो। उन करे सुनीता महिरबानी करे आईने खे उबतो न झल। अनवर हुसैन विस्तड़े जी इन सुहिणी सदा सां अॼोके प्रोग्राम जा रंग हवाउनि में विखरी चुका। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं हसींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी
छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।